26 नवंबर 1930 ईस्वी ते कैनेडा जे मेरिडियन डेली जर्नल जी अख़बार जे पहिरें पेज ते हिकु ख़बर पब्लिश थिए थी जंहिंजो टाइटल हो विलेज ऑफ द डेड। हीअ ख़बर पूरी कैनेडा में ख़ौफ़ व हिरास विझी छॾियो छो जो नॉर्थ कैनेडा में हिकु पूरो कबीलो रातों रात बिना कंहिं निशान जे किथे गायब थी वियो। नाज़रीन, नॉर्थ कैनेडा जे हिकु इलाइक़े में मौजूद ही आहे एंजीकुनी लेक, जंहिं जे किनारे ते हिकु नंढी बस्तीअ में एस्किमो नाले हिकु ट्राइब रहंदी हुई जंहिं में तक़रीबन 100 खां 150 माण्हू रहंदा हुआ जेको हिन ढंढ मां मच्छी पकड़े पंहिंजो पेट गुज़र कंदा हुआ। ही नॉर्थ कैनेडा जी उहा एरिया आहे जिते 100 न पर लखें स्क्वायर किलोमीटर जी एरिया में सिर्फ़ चंद हज़ार माण्हू ई रहंदा हुआ ऐं हिन जी वजह हितां जी सख़्त तरीन मौसम आहे। एंजीकुनी लेक में मच्छियुनि खां अलावा आस पास जी एरिया में ॿियनि जानवरनि जो शिकार बि थींदो आहे। उन जे लाइ केतिरा ई शिकारी हिते ईंदा रहंदा आहिनि। ही नवंबर 1930 ईस्वीअ जो हिकु थधो ॾींहुं हो। जॉय लेबेल नाले हिकु शिकारी हिन इलाइक़े में शिकार लाइ आयो हो। शिकार में हू एतिरो बिज़ी थी वियो जो हिन खे ख़बर ई न पई त केॾी महिल राति थी वई। हिन जे ज़हन में हिकु आइडिया हो त हू पहिरीं वांगुरु एंजीकुनी लेक जे किनारे एस्किमो नाले कबीले में वञी राति गुज़ारींदो। हिन कबीले जा माण्हू ॿाहिरि खां आयल माण्हुनि जी ख़ुशामद करण लाइ काफ़ी मशहूर हुआ। जॉय लेबेल पंहिंजो सामान ॿधी एस्किमो जी तरफ़ वधण लॻो। हीअ हिकु चांडोकी राति हुई ऐं परे परे ताईं बिल्कुलु ख़ामोशी छायल हुई। न ई को शख़्स नज़र अची रहियो हो ऐं न ई कंहिंजो आवाज़। हू सिर्फ़ पंहिंजनि ई क़दमनि जो आवाज़ ॿुधी रहियो हो। हालांकि जॉय पहिरियों बि ईअं करे चुको हो पर अॼु कुझु अलॻि लॻी रहियो हो। हूअं नॉर्मली जॾहिं बि हू बस्ती जे वेझो पहुचंदो हो त कुतनि जो भौंकण जो आवाज़ ॿुधंदो हो जेको बस्ती वारनि पाले रखिया हुआ, पर अॼु जे ॾींहुं बस्ती जे वेझो पहुचण ते सिर्फ़ वीरानी ऐं ख़ामोशी हुई। ही सभु महसूस करे जॉय पंहिंजे क़दमनि जी रफ़्तार खे वधाए छॾियो। हिन खे लॻी रहियो हो त शायदि ॻोठ वारा सुता पिया आहिनि या वरी काॾे वियल आहिनि। परे खां ई बस्ती जा खेमा ॾिसी रहियो हो जंहिं मां धुओं बि निकिरी रहियो हो, पर वेझो पहुचण ते हिन खे कंहिंजो आवाज़ ॿुधण में कोन आयो। आख़िरकार जॾहिं जॉय लेबेल बस्ती में दाख़िल थियो त ही ॾिसी हैरत में अची वियो त न हिते इंसान आहे ऐं न ई वरी को जानवर। पर जॉय लाइ हैरत जी ॻाल्हि हीअ हुई त कुझु घरनि जे मथां धुओं निकिरंदे नज़र अची रहियो हो त जीअं हिननि जे अंदरि केरु मौजूदु हुओ। हू हिकु खेमे में वियो पर उते बि को मौजूदु न हो। ही हाल सभिनी खेमनि जो हो। शायदि जॉय ही मंज़र ॾिसी नज़र अंदाज़ करे हलियो वञे हा, पर हिकु शइ अहिड़ी हुई जंहिं जॉय खे अञा वधीक परेशानीअ में विझी छॾियो। कुझु घरनि में खाधे पचाइण वारा थांव चुल्हे जे मथां रखियल हुआ पर उन में खाधो सड़ी चुको हुओ, यानी कंहिं राति जे लाइ खाधो पचाइण लाइ रखिया त हुआ पर हू खाई न सघिया। एतिरे क़दुरु जो बस्तीअ वारियूं मायूं जेके कपिड़ा सिलाई कंदियूं हुयूं उहे कपिड़ा बि उते मौजूदु हुआ ऐं सुईअ में धाॻो बि पयल हो। ईअं मालूम थी रहियो हो त शायदि बस्ती वारा अचानक ई हलिया विया आहिनि, पर आख़िर विया त विया काॾे। जॉय लेबेल पूरी बस्ती जी तलाशी वठणु शुरू करे छॾी। हिन ॾिठो त जेके कुता कबीले वारनि पाले रखिया हुआ उन्हनि जे गाटे में रसी त ॿधल हुई पर कुता बुख जे करे मरी पिया हुआ। हिकु जॻह ते उनखे क़बर खोटल नज़र आई। हिन क़बर खे ॾिसी मालूम थी रहियो हो त हिन खे खोटे वधीक वक़्तु न गुज़रियो हो। ही सभु ॾिसंदे जॉय लेबेल जी परेशानी ऐं खौफ़ में बेहद इज़ाफ़ो थी वियो। हू राति जे वक़्तु अकेलो सॼो मंज़र ॾिसी काफ़ी घबराइजी वियो। हितां जा माण्हू जॾहिं बि काॾे वेंदा हुआ त पाण सां गॾु कुता ज़रूरु रखंदा हुआ, पर ही सभु ॾिसी ईअं मालूम थी रहियो हो त शायदि हिते कुझु अजीब थियो आहे। का अहिड़ी शइ थी आहे जंहिं माण्हुनि खे अचानक काॾे वञण ते मजबूर करे छॾियो आहे। एतिरो मजबूर जो हू पंहिंजा कुता त छॾे विया पर कपिड़ा, खाधो ऐं ॿरंदड़ भाउ खे बि विसारे न सघिया। जॉय ही सभु कुझु ॾिसी बर्दाश्त न करे सघियो ऐं जल्द ई जल्द वेझे टेलीग्राफ ऑफिस पहुची वियो। उतां हिन रॉयल कैनेडियन माउंटेड पुलिस जी कैंप्स ते राब्तो कयो ऐं उन्हनि सां अखियुनि ॾिठो अहवाल बयानु कयो। पुलिस जॾहिं ॻोठ पहुती त जॉय जेको कुझु ॿुधायो हो उहो सच साबित थियो। पुलिस खे शक थियो त शायदि हिते कंहिं हमलो कयो आहे ऐं बस्तीअ जे सभिनी माण्हुनि खे मारे छॾियो आहे। पर अगरि ईअं बि थिए हा त बस्ती में किथे त रत जा निशान मिलनि हा। जेकॾहिं रत न मिले हा त विढ़ण जे करे सामान त बिखरियल हुजे हा। पुलिस फौरन ॻोठ वारनि खे ॻोल्हण लाइ हिकु सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो। हिन सर्च ऑपरेशन में हिकु वॾी हैरत कंदड़ शइ नज़र आई जेका जॉय बि नोटिस न कई हुई।
सॼी बस्ती बर्फ़ सां ढकियल हुई, पर उन बर्फ़ ते कंहिं जे बि पेरनि जो निशान न हो। उते सिर्फ़ हिकु ई शख़्स जे पेरनि जा निशान हुआ ऐं उहे बि सिर्फ़ जोय लिबेल जा। यानी अगरि हिन बस्ती में जोय खां अलावा को आयो न हो ऐं को वियो न हो त आख़िर बस्तीअ वारा विया त विया काॾे। ढंढ बि बर्फ़ सां ढकियल हुई ऐं बस्तीअ वारनि जूं ॿेड़ियूं बि ज़मीन ते हुयूं, छो जो हिन मौसम में मच्छियुनि जो शिकार न थींदो हो। उन वजह सां ॿेड़ियुनि खे ज़मीन ते छिके बीहारींदा हुआ। अगरि ॻोठ वारा ढंढ में तरी करे काॾे वञनि हा या उन्हनि खे केरु मारे ढंढ में फिटी करे हा त ढंढ जे मथां बर्फ़ किथे न किथे टुटल ज़रूर हुजे हा। पुलिस खे इन्वेस्टिगेशन में उहो बि मालूम थियो त ही माण्हू जोय जे अचण खां 8 ॾींहं पहिरीं गायब थी विया हुआ, छो जो कुतनि जी मौत 1-2 ॾींहं बुख जे करे न थींदी। घर मां निकिरंदड़ धुओं उन ॻाल्हि जो सबूत हुओ त उन्हनि खे हितां वेंदे घणो अरसो न गुज़रियो हो, छो जो ही उहो धुओं हो जेको काठियूं विसामी वञण खां पोइ काफ़ी देर ताईं निकिरंदो रहंदो आहे। पुलिस वारनि जे अॻियां काफ़ी सवाल हुआ पर जवाब हिकु बि न। केतिरनि ई महीननि जी सर्च ऑपरेशन खां पोइ पुलिस आख़िरकार हिन केस खे अनसॉल्वड जो ठप्पो हणी हमेशा लाइ बंदि करे छॾियो ऐं वक़्त सां गॾोगॾु माण्हुनि बि हिन खे विसारे छॾियो। हिन वाक़िए जे 50 सालनि खां पोइ 1984 ईस्वीअ में रोजर बोर ऐं निचेल ब्लंडल नाले लेखकनि हिकु आर्टिकल लिखियो ऐं हिन पूरे मामले खे एलियन सां जोड़े छॾियो। हिननि पंहिंजे आर्टिकल में ॿुधायो हो त जॾहिं हिन एरिया खे एक्सप्लोर करण ढंढ जे वेझो विया त उन्हनि खे हिकु शिकारी ऐं उन जा 2 पुट मिलिया। उन्हनि ॿुधायो त अक्सर इन्हनि ढंढ जे मथां उॾरंदड़ कुझु ऑब्जेक्ट्स ॾिठा आहिनि जंहिं जी शिकिल कुझु मुख़्तलिफ़ हूंदी आहे ऐं उहे उन बस्ती जी तरफ़ उॾरी रहिया हुआ जिथे एस्किमो नाले ट्राइब रहंदा हुआ। इन कहाणीअ खे बेस ठाहे इहो ॿुधायो वियो त शायदि उन राति एलियन था हुआ ऐं बस्तीअ में मौजूद सभिनी खे पाण सां गॾु खणी विया। एलियंस जी मौजूदगी ऐं उन्हनि जे हमले जो हिननि ॿिन्ही लेखकनि वटि को बि ठोस सबूत न हो। उन करे केतिरनि ई माण्हुनि हिन ॻाल्हि ते यकीन न कयो ऐं हिन थ्योरी खे रिजेक्ट करे छॾियो। उन खां पोइ केतिरनि ई माण्हुनि एस्किमो ट्राइब्स जे गुमशुदगीअ जे बारे में अलॻि-अलॻि कहाणियूं ठाहिण शुरू करे छॾियूं, पर हक़ीक़त इहा आहे त हिन वाक़िए खे 100 साल थियण वारा आहिनि, पर अॼु ताईं हिन सवाल जो जवाब कंहिं वटि बि नाहे त आख़िरकार अंजीकुनी लेक जी बस्ती जा माण्हू बिना कंहिं निशान जे विया त विया काॾे। एस्किमो क़बीले जे गाइब थियण जो मामलो अॼु ताईं हिकु मिस्ट्री लॻो पियो आहे। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कंदा। ख़ुदा हाफ़िज़।